फलाणे अदाकार के कपड़ा हीअं पातल हा मांखे बेहड़ा हुजन आहियूं आशिक़ रसूल। पोइ इन्हनि जलसनि जो, इन्हनि जुलूसनि जो, इन्हनि प्रोग्रामनि जो, इन्हनि लॻड़नि, इन्हनि झंडनि, इन्हनि लाइटिंग जो फ़ाइदो कहिड़ो? मदीने वारा भॼंदा मस्जिद नबवी जे तरफ़ था वञनि। शायद साईं मोटी आया आहिनि, शायद मदीने जो मीर मोटी आया। ओ चक वारो 3000 सहाबा 2 लख काफरन ते भारी पइजी विया ऐं इन ख़ालिद बिन वलीद जे क़यादत में जंग फतह करे। वनुमिनु बिही वनतवक्कलु अलैहि वनऊज़ु बिल्लाहि मिन शुरूरि अनफुसिना व मिन सय्यिआति अअमालिना मन यहदिहिल्लाहु फला मुज़िल्ल लहु व मन युज़लिल्हु फला हादिय लहु व नशहदु अन ला इलाहा इल्लल्लाह व नशहदु अन्न मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु। क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़िल क़ुरआनिल मजीद वल फ़ुरक़ानिल हमीद। अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। लक़द जाअकुम रसूलुम मिन अनफुसिकुम अज़ीज़ुन अलैहि मा अनित्तुम हरीसुन अलैकुम बिल मुअ्मिनीना रऊफ़ुर रहीम। वक़द क़ाल अन्नबिय्यु सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अना ख़ातमुन नबिय्यीन ला नबिय्य बादी। सदक़ल्लाहुल अलियुल अज़ीम व सदक़ रसूलुहुन नबियुल उम्मियुस सादिकुल अमीन। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा बारकता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। हम रोक रहे हैं बातिल को, हम रोक रहे हैं बातिल को। कोई आए हमारे साथ चले, ये रास्ता जन्नत जाता है। कोई आए हमारे साथ चले। काबिल सद एहतराम जनाब सदर जलसा, मुअज़्ज़िज़ अकाबिर उलमाए इकराम, ओहदेदारान जमीयत उलमाए इस्लाम, पिंडाल में मौजूद चक जा गैरतमंद जुरतमंद दिलेर मुजाहिद साथियों, अजु जहिन सालाना अजीमुश्शान सीरतुन नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जलसे जे इनेकाद ते चक जे जमात के हिन इदारे जे मुंतज़मीन, इदारे जे असातिज़ा तलबा के दिल जे गहराइन से मुबारकबाद पेश करियां थो। धणीअ दर दुआ करियां थो त अल्लाह तबारक व तआला तव्हां असांजी अॼु जी इन हाज़िरी के पंहिंजे बारगाह में शर्फ़े क़बूली असां सरफराज फरमाए। पोइ साल असां सां हिन स्टेज ते असांजो हितों जो बुज़ुर्ग आलिम मौलाना हिज़्बुल्लाह साहब मौजूद हुयो ऐं अॼु उहो असांजे दरमियान मौजूद नाहे। मां मौलाना मरहूम जे वारिसन सां, हितों जी जमात सां, इदारे जे मुंतज़मीन सां दिल जे गहराइन सां ताज़ियत करियां थो। धणीअ दर दुआ करियां थो त अल्लाह तबारक व तआला पंहिंजे बाने जे क़ब्र के नूर सां मुनव्वर फरमाए, पंहिंजे बाने जे क़ब्र ते किरोड़ हा रहमतुन जो नुज़ूल फरमाए,
ऐं पंहिंजे बाने खे करवट करवट जन्नतुल फिरदौस में आला मकाम अता फरमाए। मूंखां पहिरियां खोड़ सारो उलमा इकराम जा तफ़सीली बयानात अवां ॿुधा। माखां बाद बे उलमा इकराम जा बयानात इंशाअल्लाह जारी रहंदा। रबीउल अव्वल जो महीनो रहमतुन बरकतुन ऐं सआदतुन जो महीनो, रबीउल अव्वल जो महीनो जनाबे रिसालत मआब, शाफी महशर, साकी कौसर, बुलंद बाला कदर, रहमत के समंदर हजरत मोहम्मद मुस्तफ़ा अहमद मुज्तबा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे विलादत ऐं वफ़ात जो महीनो, उहो मदीने जो मीर, उहो सरवरे कौनैन, उहो सरकारे दो आलम जो मुझो अकीदो, मुझे जमात जो अकीदो, अहले सुन्नत वल जमात हनफी देवबंदिन जो अकीदो, रब जे कदें मदीने जे मीर के नखल के हा त रब कायनात के नखल के हा। वजह तखलीक कायनात हजरत मोहम्मद मुस्तफ़ा अहमद मुज्तबा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, उहो मदीने जो मीर, जंहिंजे लाइ मुझे शहीद वालिद फरमाईंदा हा, खुदा जी खल्क ल सजी खुदाई के गड कर, हूरो फलक के गड कर, नबातात ऐं बनातात के गड कर, पीर गड कर, फकीर गड कर, जाकिर गड कर, जवार गड कर, मुल्लाए मौलवी गड कर, हे आसमान है जमीनों गड कर, हे जिन्न हे परिंद हे चरिंद गड कर, को माये जो पुट मदीने जे मीर जे कदमन जे दज़ जो भी मुकाबलो न थो करे सके। हुजूर जो शान सभनी का मथे आ, हुजूर जो शान, हुजूर जो शान, मदीने जे मीर जा आशिक ॻाल्हाइनि, हुजूर जो शान सभनी का मथे आ। मदीने जे मीर जहिड़ो न को आयो, न को ईंदो, न को ॼायो, न को ॼमंदो। लेकिन रबीउल अव्वल जे जलसन जुलूसन लगड़िन झंडन पेनोफ्लेक्सन लाइटिन सां छा हुजूर जे मोहब्बत जो तकाज़ो पूरो थी तो वञे? असां पंहिंजो पाण खां सवाल कयूं त अॼु असां हिन जलसे में हुजूर जे आशिकीअ में अची वेठा आहियूं त असां हुजूर जा आशिक आहियूं। छा अॼु असां हुजूर जे हुक्मनि ते अमल कंदे नमाज पढ़ी? फजर जी नमाज, ज़ोहर जी नमाज, असर जी नमाज, मगरिब जी नमाज, इशा जी नमाज, छा अॼु सॼे ॾींहं में असां पंहिंजो पाण खे कूड़ खां बचायो? अॼु घणा कूड़ ॻाल्हाया आहिनि, ज़ाल सां घणा, पीउ सां घणा, संगत सां घणा, दुकानदारनि सां घणा, घणा कूड़ ते कसम खणी पंहिंजा सामान विकिता आहिनि। अॼु ॻाल्हि समझ में अचे थी? सुबुह जो माशाअल्लाह ताज़ो प्लेट हणी हुजूर जे सुन्नत के, हुजूर जे तोहफे के उन गटर में बहाए आया आहियूं जंहिं गटर में शहर जो पेशाब ऐं पाखानो तो वहे। सुबुह जो ताज़ो प्लेट हुजूर जे तोहफे के, शाम जो सीरत जे कॉन्फ्रेंस में। ॻाल्हि समझ में अचे थी? हकीकी आशिक हुआ जेको माशूक जे हुक्मन जे मुताबिक जिंदगी गुजारे। हकीकी आशिक हुआ जंहिंजी जिंदगी मदीने जे मीर जे हुक्मन जे मुताबिक गुज़रे। हकीकी आशिक हुआ जंहिंजे उथण मां, वेहण मां, किरदार मां, गुफ्तार मां, खाइण मां, पीअण मां, उन जे निशिस्तन बर्खास्तन मां महसूस थे त हे मदीने जे मीर जो गुलाम। अॼु सॼो ॾींहुं शीशे ते भी रुगो पंहिंजो चेहरो ईअं था ठाहियूं त फलाणे टीवीअ जे अदाकार जा वार हीअं आहिनि, मुंहिंजा बि ईअं हुजनि, हजम खे ॾेखारियूं था।
फलाणे अदाकार के कपड़ा हीअं पातल हा मांखे बेहड़ा हुजन आहियूं आशिक़ रसूल। पोइ इन्हनि जलसनि जो, इन्हनि जुलूसनि जो, इन्हनि प्रोग्रामनि जो, इन्हनि लॻड़ियुनि, इन्हनि झंडनि, इन्हनि लाइटिंग जो फ़ाइदो कहिड़ो? अॼु हिन लखीअ जे जलसे जेकॾहिं हिकिड़ो माण्हू बि अॼु इहो वचन ऐं वाइदो करे उथियो त मां अॼु खां पंहिंजी ज़िंदगी अल्लाह जे रसूल जे हुक्मनि जे मुताबिक़ गुज़ारींदुसि, रब जो कसम सॼे जलसे जो ख़र्च सजायो। अॼु कर्ज़, अॼु मर्ज़, अॼु मुसीबतूं, महांगाई काथे पहुती आहे? हिकिड़े ॾींहं में गिह 40 रुपया महांगो थी वियो। अॼु ग़रीब माण्हू ख़ुदकुशी ते मजबूर थियो। अॼु आम माण्हू पंहिंजी ज़िंदगी नथो गुज़ारे सघे। उनजो बुनियादी सबब इहो आहे, हुक्मराननि जूं ग़लतियूं आहिनि, पर जहिड़ा असांजा अमल हूंदा तहिड़ा हुक्मरान हूंदा, जहिड़ा प्रकार हूंदा तहिड़ा हुक्मरान हूंदा। असुल इन्हनि कर्ज़नि, मर्ज़नि, मुसीबतुनि, इन्हनि परेशानियुनि, इन्हनि दुखनि, बदहालियुनि जो सबब इहो आहे जो बंदन पंहिंजे रब सां ताल्लुक़ तोड़े छॾे। असुल सबब इहो आहे जो हुज़ूर जे आशिक़नि हुज़ूर जे दग ऐं रस्ते खे छॾे ॾिनो। पूरो महीनो तकरीबन 26-27 ॾींहं मां मुसलसल सफर ते रहियुसि। साउथ अफ्रीका में 14 ॾींहं गुज़ारे, मुख्तलिफ उते दीनी इज्तिमाअत में शिरकत कई। शहीद खालिद महमूद रहमतुल्लाह अलैह जो पैगाम मां अफ्रीका जे जंगलात ताईं भी पहुंचायो। ऐं मां अल्लाह जो शुक्र थो अदा करियां, कातिलन जो फैसलो गलत हो। रब शहीद खालिद महमूद जे खून जे कतरे कतरे सां इनकलाब बर्पा कयो आहे। Sunni Sound Panwadil Abdul Hadi and Farman Ali Razanad 0300 ticket DA03 0300 खालिद महमूद 14 ॾींहनि जो तवील तरीन सफर हो साउथ अफ्रीका जो। उतां निकतुसि मां सिधो रुख कयो मुत्तहिदा अरब इमारात जो। शारजा में शारजा जे साबिक बादशाह मरहूम बादशाह जे पुट जेको तुंहिंजो वज़ीर खजाना हो उन जे तरफ़ां ॾिनल हिकु दावत में शिरकत कई। हिकु ॿ ॾींहं मुत्तहिदा अरब इमारात में गुज़ारे करे ऐं पोइ मां रुख कयो सरज़मीन शाम जो। शाम उहा सरज़मीन है जंहिंजे लाइ चयो वेंदो आहे त शाम जी सरज़मीन अंबिया जी ऐं सहाबा जी सरज़मीन है। उहा सरज़मीन जंहिंजे लाइ जनाब रिसालत इमाम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो त जॾहिं फितना वधी वञनि त शाम जे तरफ़ रुख कयो ऐं शाम जे तरफ़ हिजरत कयो। उहो शाम जो जनाब रिसालत इमाम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो त मां ख्वाब ॾिठो त मुंहिंजे जिस्म जो कुछ हिस्सो खयो वियो आहे ऐं उहो खणी करे शाम में रखियो वियो आहे। साईं जन फरमायो त मुंहिंजे जिस्म मां जेको हिस्सो खणी शाम में रखियो वियो इहो मुंहिंजे इल्म ऐं इरफान जो कुछ हिस्सो आहे जेको शाम में रखियो वियो। इहो उहो शाम आहे जंहिंजे लाइ जनाब रिसालत इमाम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो क़यामत जे ॾींहुं महशर जो मैदान शाम जो मैदान हूंदो। उन शाम जो सफर कयुम जंहिं शाम में जनाब ईसा अलैहि सलातो वसलाम जो नुज़ूल थींदो। मां उन मस्जिद में वयुसि जंहिं मस्जिद जे कुंड जे अच्छे मीनार जे मथां ॿिनि फरिश्तनि जे कुल्हनि ते हथ रखी वारनि मां पाणी छड़कंदो ऐं जनाब ईसा अलैहि सलातो वसलाम नाज़िल थींदो। उहो शाम
जंहिं शाम के हजरत उमर के जमाने में सुयूफ मिन सैफुल्लाह हजरत खालिद बिन वलीद फतह कयो। वो शाम जिते हजरत यहया अलैहिस्सलातु वस्सलाम मदफून आ। मां पहुंचण खां पोइ सभ खां पहिरियां जनाब आदम जे पहिरें पुट कायनात जे बे नबी धरती जे पहिरें शहीद जनाब हाबील अलैहिस्सलातु वस्सलाम जे कब्र ते हाज़री भरी। हजरत हाबील जे कब्र खां पोइ मां उमैया जे मस्जिद में मस्जिद जे सहन में मौजूद जनाब यहया अलैहिस्सलातु वस्सलाम जे कब्र मुबारक ते हाज़री भरी। ऐं उन खां पोइ उन ही मस्जिद जे कुंड में जन्नत जे शहीदन जे नौजवान मदीने जे मीर जे जिगर जे टुकड़े अम्मा फातिमा जे जिगर जे टुकड़े जनाब हुसैन इब्न अली जो सर मुबारक उते मदफून आ। जनाब हुसैन रजी अल्लाह ताला अन जे उन सर मुबारक जे मदफून थियल जगह ते हाज़री भरे ऐं उते मां दुआ घुरी ऐं कुल पढ़िया ऐं इहा रब खां दुआ घुरियम त मौला हुसैन इब्न अली वांगुर वक्त जे यजीदन सां मुहादो अटकाइण जी तौफीक दींदो रह जाए। ऐं उन खां पोइ मां बनु सगीर जे कब्रिस्तान में जिते तकरीबन 13,000 सहाबा मदफून हैं। अस्हाबी कन्नुजूम फबिअय्यिहिम इक्तदैतुम इह्तदैतुम रज़ी अल्लाहु अन्हुम व रज़ू अन। उहे सहाबा जिन जो इंतखाब बराह रास्त अल्लाह कयो। इन शाम में 13,000 सहाबा मदफून हैं। बनु सगीर जे कब्रिस्तान में पहुतुम। सब खां पहिरियां बनु सगीर जे कब्रिस्तान जे कुंड में करबला जे 13 शहीदन जे कब्र मुबारकन ते हाज़री भरियम। उन्हनि नुफूस कुदसिया मां हिकु अबू बकर बिन हुसैन भी हो त ॿियो उमर बिन अली भी हो त उते हजरत हुसैन जी औलाद भी ही त जनाब अलीउल मुर्तजा जी औलाद भी ही। आले रसूल अहले बैत रसूल जे कब्रन ते हाज़री भरण खां पोइ कुंड में मां मौजूद हिक कब्र ते वियुस। अल्लाहु अकबर कबीरा। उन जे कब्र ते जो मेराज जी रात जॾहिं मदीने जो मीर जन्नत जो सैर पियो करे त साईं जन्नत में हलण जी आहट ॿुधी कदमन जो आवाज़ ॿुधो। साईं फरमायो जिब्राइल है कंहिंजे कदमन जो आवाज़ आ? जो साईं तहांजो गुलाम आ बिलाल आ। बिलाल हबशी आ। उहो हजरत बिलाल रज़ी अल्लाह ताला अन जंहिं बिलाल खे मुंहिंजे मुर्शिद अबू बकर खरीद करे आजाद कयो हो। उहो जनाब बिलाल जेको मदीने जे मीर जो मुअज्जिन हो। उहो जनाब बिलाल जेका हुजूर जी रिफाकत बर्दाश्त न थी साईं जे वफात खां पोइ शाम जो सफर कयो। शाम जे तरफ हिजरत कई। 6 महीनन खां पोइ जनाब रिसालत में आप सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ख्वाब में ज़ियारत थी। साईं फरमायो बिलाल केड़ी बेवफाई आ। बिलाल केड़ी बेवफाई आ। बिलाल मां के छडे हलियो वई। बिलाल मां मोहम्मद से मुलाकात जे लाइ नहीं ने अख खुली। हजरत बिलाल दीवाना वार शाम में सवार थियो रवानो थियो मदीने पाक पहुंचो। मदीने जे खिठन में मानन खां तो पूछे साईं जन काथे हैं? साईं जन काथे हैं? साईं जन काथे हैं? पुछंदो रोईंदो रोईंदो सरवरे कौने सरकारे दो आलम ताजदार अंबिया अलैहिस्सलातु वस्सलाम जे कब्र मुबारक ते पहुतो। पंहिंजो चेहरो साईं जे कब्र ते रखी करे ज़ारो कतार हजरत बिलाल रोई रहियो। मदीने वारन चयो
बिलाल आजान तो चो चिमा में सकत ना है कि बिलाल मेहरबानी कर चिमा में सकत ना है। अल्लाह अकबर गद्दी करे सहाबा हसनैन करीमैन की खिदमत में वया। हसनैन करीमैन चयो बिलाल अजान तो चो। हजरत बिलाल हसनैन करीमैन के इनकार न करे सको। तारीख में तो अचे हजरत बिलाल मिंबर ते बीठो अल्लाह अकबर जो सदाऊं बुलंद कई। बस हजरत बिलाल जे जबान मां अल्लाह अकबर जी सदा ही मदीने वारा दीवाना वार निकरी पिया। अल्लाह अकबर मदीने वारा भजना मस्जिद नबवी जे तरफ था वजन। शायद साईं मोटी आया है, शायद मदीने जो मीर मोटी आया, बिलाल मोटी आया। बिलाल अजान तो छे अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह। औरतों घरन जे छतन ते चढ़ी भइयो तो शायद साईं मोटी आया है। अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह, अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह। ए जने जनाब बिलाल हिनन जुमलन ते पहुतो अशहदु अन्न मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु। हजरत बिलाल किरी बेहोश थी वियो। सवारी ते वरी सवार थियो उथण खां पोइ ऐं शाम पहुचो। शाम जे इन बाबे सगीर जे कब्रिस्तान में इन दीवाने हजरत बिलाल जे कदमन में वेही करे मां हजरत बिलाल जे कदमन में वेही करे जाते पंहिंजे लाइ दुआ घुरी उते तहां जे लाइ बि दुआ घुरी। या अल्लाह हिन जमात जी पारत चई, हिन जमात जे हिनन गरीबन मिस्कीनन जी पारत थई। जीअं बिलाल मिस्कीन हो या अल्लाह हे भी मिस्कीन थई। जिए बिलाल बेसरो सामान हो हे भी बेसरो सामान थई। मौला जी तुम बिलाल जी मदद कई, मौला हिनन जी भी मदद कजाए। मौला हिन जमात जे कारकुनन जा बेड़ा पार कजा। थोड़े फासले थे इकड़े बे सहाबी अज दिल थी चे तो पंहिंजो सफर तहां से शेयर कया। थोड़े फासले ते हिक बे सहाबी वो सहाबी जंहिंजे लाइ रब कुरान नाज़िल कयो। अबस वतवल्ला अन जाअहुल अअमा। हजरत अब्दुल्ला इब्ने उम्मे मक्तूम रज़ी अल्लाह तआला अन्हु अखिन को नाबीनो इहो बि मुअज्जिन रसूल। हजरत बिलाल अज़ान तो चवे, हजरत अब्दुल्ला इब्ने मक्तूम तकबीर तो चए, मदीने जो मीर इमामत तो कराए। हजरत अब्दुल्ला इब्ने उम्मे मक्तूम अज़ान तो चए, जनाब बिलाल तकबीर तो चए, मदीने जो मीर इमामत तो कराए। केड़ो न खुश नसीब बांगो आ, केड़ो न खुश नसीब तकबीर चवण वारो आ। अल्लाह अकबर। जो हजरत अब्दुल्ला इब्ने उम्मे मक्तूम के साईं थोड़ो चयो तो तू साइड ते थी वे तो मां हिनन सां मुज़ाकरात करे वठा। मन ईमान कबूल कन, मन इस्लाम कबूल कन, मन मन हे काफर मोमिन थी पवन। साईं जी हा या साईं जे ज़हन में ख्याल हो। अल्लाह के या गाल न वणी। रब फरमायो इनन काफरन जे करे मुझे नाबीने सहाबी गरीब सहाबी के पंहिंजे महफिल में उतारियो थई। बीहर अब्दुल्ला के पंहिंजे महफिल में न उतार जाए। इन अब्दुल्ला इब्ने उम्मे मक्तूम जे कब्र मुबारक जे कदमन में वही करे भी मां तहां जे लाइ ऐं पंहिंजे लाइ दुआ करे आयो। थोड़े फासले ते हजरत अब्दुल्ला इब्ने उम्मे मक्तूम का थोड़े फासले थे उन्हीं सागे बाबे सगीर जे कब्रिस्तान में मां मूं वटि लफ्ज़ नाहिनि। केड़न लफ्ज़न में उन सहाबी के खिराज तहसीन पेश कया। मजलूम सहाबी। अल्लाह अकबर। वो सहाबी जेके हसनैन करीमैन कूफे जी जामिया मस्जिद में घुराए करे पंहिंजे बाबे जे मिंबर ते विहारे उन जे हथन ते बैयत कई। केड़ो सहाबी? मुझो मुर्शिद अमीर मुआविया रज़ी अल्लाह तआला अन्हु जंहिंजे लाइ मदीने जे मीर फरमायो अल्लाहुम्मा जअल मुआवियत हादियन व महदियन।
अल्लाहुम्मा जअल मुआवियत हादियन व महदियन। वो अमीर मुआविया रजी अल्लाह तआला अन्हु, हजरत अमीर मुआविया जी क़ब्र ते हाज़िरी भरियम ऐं उन खां पोइ भरिसां हिकिड़ो ॿियो क़ब्रिस्तान बनु साद जो, बनु साद जे क़ब्रिस्तान में मां उन सहाबी जे क़ब्र ते हाज़िरी भरी जंहिंजे शक्ल में जनाब जिब्राइल वही खणी ईंदो हो। एॾो ख़ूबसूरत सहाबी हो जो जिब्राइल उन सहाबी जी शक्ल में नाज़िल थींदो हो। वो सहाबी जंहिंजे इस्लाम क़बूल करण वक़्तु मदीने जे मीर पंहिंजी चादर मुबारक ज़मीन ते विछाई त हिन चादर ते वेह, चादर खईं मथे ते रखियईं, अखियुनि ते रखियईं, चुमियईं, साईं तहांजी चादर मुंहिंजे वेहण जे लाइ नाहे, तहांजी चादर मुंहिंजे मथे जो ताज थियण जे लाइ आहे। उहो सहाबी कलमे पढ़ण खां पोइ ज़ारो क़तार थो रोए। साईं फरमायो छो थो रोए? कि सही ख़बर ना है ज़माने जाहिलियत में गुनाह थी विया, ख़बर ना है अल्लाह गुनाह माफ़ कंदो अलाए न कंदो। साईं फरमायो अहिड़ा कहिड़ा गुनाह आहिनि जो कलमे पढ़ण खां पोइ बि तू परेशान आहे, अल्लाह अलाए माफ़ कंदो अलाए न कंदो। चई साईं मां 70 न्याणियुनि खे पंहिंजे जाहिलियत जे दौर में क़त्ल करायो, जिंदा ज़मीन में दफन करायो। सही ख़बर ना है अल्लाह मुझो यो गुनाह माफ़ कंदो या न कंदो। साईं फरमायो तौबा कर, अल्लाह माफ़ कंदो, अल्लाह माफ़ कंदो। हजरत दहिया कल्बी रज़ी अल्लाह तआला अन्हु ज़ारो क़तार रोई रहियो आहे। जनाब जिब्राइल आसमान मां लथो। साईं दहिया के चओ सच्ची दिल सां जेका तौबा कई थई न, सच्ची दिल सां जेको रब खे ॿारायो थई न, जे सच्ची दिल सां कलमो पढ़ियो थई न, तुंहिंजी तौबा अल्लाह खे एॾी वणी वई आहे जो रब तुंहिंजे 70 न्याणियुनि जो खून बि माफ़ करे छॾियो त तुंहिंजे 60 सालनि जे गुनाहनि खे बि रब माफ़ करे छॾियो। उहो दहिया कल्बी जेके जनाब रिसालत मां सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन ख़त ॾेई करे हरकल बादशाह जी ख़िदमत में मोकिलियो, हरकल बादशाह ने साईं जन मोकिलियो। मां हज़रत दहिया कल्बी रज़ी अल्लाह तआला अन्हु जे क़ब्र मुबारक ते हाज़िरी भरी ऐं उन खां पोइ मां दमिश्क खां कोई 100 किलोमीटर 150 किलोमीटर ॿाहिरि अल्लाह अकबर कबीरा, अल्लाह अकबर कबीरा उन सहाबी जे क़ब्र ते हाज़िरी भरी जंहिंजे जिस्म जे संध संध ते तीरनि जा, नेज़नि जा, तलवारुनि जा वार आहिनि। अल्लाह अकबर। वो खुशनसीब सहाबी, वो खुशनसीब सहाबी जेको फातिह शाम आ, वो खुशनसीब सहाबी जेको शाम जो गवर्नर आ, इराक जो गवर्नर आ, जे 100 जंगनि में हिस्सो वरितो आ। वो खुशनसीब सहाबी जंहिंजे लाइ मदीने जे मीर फरमायो सुयूफ मिन सैफुल्लाह, खालिद बिन वलीद अल्लाह जे तलवारुनि मां हिकु तलवार है। अल्लाह अकबर। केड़ी जंग? जंग मोता में। जंग मोता जे मौके ते तव्हांखे ख़बर आहे, जंग मोता में साईं फरमायो जॾहिं लश्कर रवानो पियो थिए, 3000 सहाबा जो लश्कर हो। साईं फरमायो त झंडो जाफर बिन तैयार जे हथनि में हूंदो ऐं उहो शहीद थी वञे। उन खां पोइ झंडो ज़ैद बिन हारिसा जे हथनि में हूंदो, उहो शहीद थी वञे। उन खां पोइ झंडो अब्दुल्ला बिन रवाहा रज़ी अल्लाह तआला अन्हु जे हथनि में हूंदो। लश्कर रवानो थियो। लखी वारो, चक वारो, घणनि जो लश्कर आहे? साहबा जो लश्कर घणनि माण्हुनि जो आहे? 3000 सहाबी। घणा घणा? मुकाबले में काफर घणा आहिनि जी? 2 लख। 2 लख। हेॾो 3000 सहाबी, होॾो 2 लख काफर आहिनि।
साईं जन मदीने में वेठा हैं। साईं जन सहाबा के तफ अल्लाह जण त पर्दा खजाए छॾिया। साईं जन मंज़र ॾिसन पिया। साईं जन फरमायो जाफर बिन तैयार शहीद थी वियो, झंडो ज़ैद जे हथन में आ। साईं जन थोड़ी देर खां पोइ फरमायो ज़ैद भी शहीद थी वियो, झंडो अब्दुल्ला जे हथन में आ। थोड़ी देर खां पोइ साईं जन फरमायो अब्दुल्ला भी शहीद थी वियो, झंडो उन जे हथन में आ जेको अल्लाह जे तलवारुनि मां हिक तलवार है ऐं अल्लाह जी तलवार शिकस्त नाहे खाईंदी। ओ चक वारो 3000 सहाबा 2 लख काफरन ते भारी पइजी विया ऐं इन ख़ालिद बिन वलीद जे क़यादत में जंग फतह करे मोटिया। हजरत खालिद बिन वलीद आखिरी वक्त है, अखिन में आबा पानी आ, जिस्म जो को संध कोने जिते तलवार न हुजे, तेजो नेजो न हुजे, तीर न हुजे, भाले जो निशान न हुजे, जख्म न हुजे, 100 जंगिन में हिस्सो वरतो थम खटते थो वञा। अल्लाह अकबर। किए शहीद थे? हा अल्लाह जी तलवार कंहिं काफर जे हथ सां टुटी न थी सघे। अल्लाह जी तलवार कंहिं काफर जे हथ सां टुटी न थी सघे। लेकिन शाम जो गवर्नर, इराक जो गवर्नर, फातिह शाम 100 जंगिन में हिस्सो वठण वारो वञे थो त विरासत में हिकु घोड़ो हिक तलवार छॾे थो वञे। कफन जे लाइ बि घर में पैसा कोन्हनि, चंदो करे कफन कयो थो वञे। ऐं उन खां पोइ मां हजरत नूरुद्दीन ज़ंगी रहमतुल्लाह अलैह जे क़बर ते हाज़िरी भरी। उहो नूरुद्दीन ज़ंगी तव्हांजे नौजवाननि के ड्रामनि जी ख़बर आहे, VCR जी ख़बर आहे, टीवीअ जी ख़बर आहे। पंहिंजे नौजवाननि खे इस्लाम जी तारीख़ पढ़ायो, सहाबा जी, अकाबिर जी, उलमा जी, औलिया जी, अतक़िया जी तारीख़ पढ़ायो, मुजाहिदन जी तारीख़ पढ़ायो। हे मुजाहिद थींदा इंशाअल्लाह। उहो नूरुद्दीन ज़ंगी जेको बादशाह हो ऐं उन जे हुक्म ते सुल्तान सलाहुद्दीन अय्यूबी 3 दफ़ो, तव्हांखे ख़बर आहे, बैतुल मुक़द्दस 3 जवाननि फतह कयो। पहिरियों हज़रत उमर इब्न ख़त्ताब रज़ी अल्लाह तआला अन्हु जॾहिं दाख़िल थो थिए सरज़मीन फ़लस्तीन में त पाण वागू हथ में हिन गुलाम उठड़ीअ ते सवार आहे। बग़ैर जंग जे क़िबला अव्वल बैतुल मुक़द्दस फतह थी वियो ऐं उन खां पोइ ॿियो दफ़ो क़िबला अव्वल खे फतह कयो हज़रत उमर बिन अब्दुल अज़ीज़ रहमतुल्लाह अलैह। ऐं टियों दफ़ो क़िबला अव्वल बैतुल मुक़द्दस खे फतह कयो त सुल्तान सलाहुद्दीन अय्यूबी रहमतुल्लाह अलैह फतह कयो। यो उहो सुल्तान सलाहुद्दीन अय्यूबी आहे जंहिंजे दिल में तमन्ना है त हज कयां, ॾोकड़न न हुजण जे करे हज न करे सघियो। यो उहो सुल्तान सलाहुद्दीन अय्यूबी आहे, फातिह क़िबला अव्वल बैतुल मुक़द्दस, जो अज भी क़िबला अव्वल कंहिं सुल्तान सलाहुद्दीन अय्यूबी जे इंतज़ार में आहे। कफन जा पैसा कोन्हनि, उन जे लाइ मार्केट में चंदो करे कफन जा पैसा गॾु करे सुल्तान सलाहुद्दीन अय्यूबी खे कफन ॾिनो वियो। मां उन सुल्तान सलाहुद्दीन अय्यूबी जे क़बर ते बि हाज़िरी भरी। उहो बि शाम में आहे। नूरुद्दीन ज़ंगी जंहिं सुल्तान सलाहुद्दीन अय्यूबी खे तश्कील कयो हो क़िबला अव्वल जे लाइ, यो उहो बादशाह आहे नूरुद्दीन ज़ंगी रहमतुल्लाह अलैह, जंहिं नूरुद्दीन ज़ंगी के ख्वाब में मदीने जो मीर आया तो नूरुद्दीन कुछ काफर मुझे रोज़े की तरफ था अचन, मुझे कबर मुबारक जी बेहुरमती करण था चाहन, मुझे जस्द अथर के कबर में बाहर करण था चाहन, इन्हें के रो। यो उहो नूरुद्दीन ज़ंगी खुशनसीब बादशाह ख्वाब में साईं हुक्म फरमायो, शाम का निकतो मदीना मुनव्वरा पहुतो, उन्हनि के काफरन के वासले जहन्नम कयई।
साईं जन जे रोज़े अतहर में लथो, क़बर मुबारक में लथो, साईं जन जे क़दमनि जो बोसो वरतई ऐं उन खां पोइ सीसे जी दीवार खड़ी करे चइनी पासनि खां रोज़े खे सीसे जी दीवार ॾेई करे बंदि करायई। इहो ख़ुशनसीब नूरुद्दीन ज़ंगी रहमतुल्लाह अलैह जंहिंजे क़बर ते मां हाज़िरी भरी पंहिंजे लाइ बि ऐं तव्हांजे लाइ बि दुआ घुरी। ऐं उन खां पोइ मां हज़रत अबू दरदा सहाबी रसूल रज़ी अल्लाह ताला अन्हु रावी रसूल रज़ी अल्लाह ताला अन्हु जे क़बर मुबारक ते हाज़िरी भरी। इन सॼे सफ़र जो हिकु ख़ुलासो आहे, इन सभिनी ज़ियारतुनि जो हिकु ख़ुलासो आहे, माशाअल्लाह उहो तव्हांजे साम्हूं अर्ज़ करण था चाहियां। हिकु शइ सिखी आयो आहियां, उहा तव्हांजे साम्हूं रखण थो चाहियां त बातिल खां डिॼणो बि न आहे ऐं बातिल जे साम्हूं झुकणो बि न आहे। इन्हनि जूं क़बरूं अॼु बि चवनि थियूं त मुड़ुसु माण्हू थियो, हथ फेरे त ॾिस नांग नोड़ी अथई, हथ ॿोड़े त ॾिस बाहि पाणी अथई, कंध पकड़े त ॾिस शींहं बकरी अथई। सिर्फ़ हिम्मत करणी आहे। अॼु दीन ते हमला है, इस्लाम ते हमला है, दाढ़ीए पटके ते हमला है, मस्जिद मदरसो खैर महफूजा है। अज रियासत मदीना में जाते आम मानू जी जिंदगी जीवन कई वई, जाते गरीब जो जीवन चंचाल कयो वियो, जाते आम मानू इज्जत सां पंहिंजे बच्चन के बिन वक्तन जी मानी नथो कराए सके, उते अज इस्लामी जमहूरियत पाकिस्तान में दीन ते हमलो, इस्लाम ते हमलो, मस्जिद ते मदरसे ते दाढ़ीए पटके ते हमलो। पोयन 2 महीननि में असेंबली में जेका बिल पास थिया आहिनि, हिकु झलक तव्हांखे ॿुधायां। हिकु बिल इहो पास थियो असेंबली में, तहफ़्फ़ुज़ हुकूक़ ख़वातीन वुमन प्रोडक्शन बिल। इस्लामी जमहूरियत पाकिस्तान में त शादीशुदा औरत मुड़स जे घर में हुजण जे बावजूद के नाजायज ॿाहिरें धारे मर्द सां ताल्लुक़ रखे त मुड़स खे एतराज़ न हूंदो। जेकॾहिं मुड़स एतराज़ कंदो त मुंहिंजे घर में केरु आयो आहे, तूं कंहिंसां वेठी आहे, कंहिंसां थी ॻाल्हाएं, त 6 महीननि जे लाइ मुड़स जेल वेंदो त तूं ज़ाल जी प्राइवेसी खे ख़राब कयो। ये क़ुरान साम्हूं पियो, बिल असेंबली मां पास थी चुको। ॿियो बिल वक्फ अमलाक बिल पास कयो वियो क़ौमी असेंबली मां, सेनेट मां, चइनी सूबाई असेंबलियुनि मां। त हुकूमत जॾहिं चाहे, जाते चाहे, जहिड़े वक़्तु चाहे, मस्जिद ने मदरसन जे मुतवल्लिन के मुहतमिमिन के बाह का कढी ॿाहिरि फिटो करे मस्जिद ऐं मदरसे खे सरकारी तहवील में वठे। अॼु खां पोइ मस्जिद ऐं मदरसे में मौलवी न रहंदो, हुकूमत इन जी निगरान हूंदी। कंहिं मौलवीअ खे अदालत में एतराज़ करण जी बि इजाज़त न आहे। हुकूमत जॾहिं चाहे, जाते चाहे, जंहिं मस्जिद ऐं मदरसे खे कब्ज़े में वठणु चाहे वठी सघे थी। बिल पास थी वियो आहे। नारे तकबीर, तहफ़्फ़ुज़ मसाजिद मदारिस, जवाब अचे ॿाहिरों जमात जो। तहफ़्फ़ुज़ मसाजिद मदारिस, तहफ़्फ़ुज़ मसाजिद मदारिस, आवाज़ करने जी मजमे जो। तहफ़्फ़ुज़ मसाजिद मदारिस, तहफ़्फ़ुज़ मसाजिद मदारिस, तहफ़्फ़ुज़ खत्मे नबूवत, तहफ़्फ़ुज़ खत्मे नबूवत, क़ाइद जमीयत इमाम इनकलाब हज़रत मौलाना फज़लुर रहमान। टियों बिल उन्हनि असेंबली में पेश कयो, जंहिंखे इस्लामी नज़रियाती काउंसिल मुस्तरद कयो। ख़बर अथव कहिड़ो बिल असेंबली में खणी आया, पेश कयूं पीटीआई वारनि? उहो बिल इहो हो त 18 सालनि खां घटि उमिरि जो नौजवान कलमो न पढ़ंदो। कंहिं काफ़र खे कलमे पढ़ण ते पाबंदी आहे। 18 सालनि खां मथे उमिरि वारो दरख़्वास्त लिखंदो जज खे त बाबा मां मुसलमान थियण थो चाहियां, तवजो आहे, मां मुसलमान थियण थो चाहियां। जज चवंदो ठीकु आहे, कोई एतराज़ न आहे, लेकिन हाली तुंहिंजो इस्लाम क़बूल नथा कयो। पहिरियों तूं वञ थाणेदार जे निगरानीअ में 2 महीना इस्लाम जो मुतालो कर, थाणेदार तुंहिंजी निगरानी कंदो। 2 महीननि खां पोइ अची ॿुधाइजांइ त इस्लाम क़बूल करणो आहे या न करणो आहे। हाणे जंहिं काफ़र खे इस्लाम जी इब्तिदा में 2 महीना थाणेदार जे कस्टडी में गुज़ारणा पवनि, इहो चरियो आहे जो इस्लाम क़बूल कंदो?
ओ बारो मामू जिन्न भी ककिन ता वरी मुझे बगल में वेही था मुझे खाओ। तवज्जो कर गौर सब दो। 2 महीननि खां पोइ उहो वेंदो मुतालो करे ईंदो, जज खे चवंदो त बाबा मां इस्लाम जो मुतालो कयो आहे, मां कलमो पढ़णु नथो चाहियां। जज हुनखे चवंदो ठीकु आहे तूं घर वञ। ॻाल्हि अचे थी सम्झ में? हे बिल खणी आया असेंबली में, जेके इस्लामी नज़रियाती काउंसिल मुस्तरद कयो, लेकिन हे खणी आया हा असेंबली में, हिननि पेश कयो, लेकिन अल्हम्दुलिल्लाह पास न थी सघियो। जमियत उलमा इस्लाम हुन ते एतिराज़ात कया। पोइ ठीकु आहे 2 महीना हुन इस्लाम जो थानेदार जे निगरानी में मुतालो कयो। मुतालो करे जज खे चई मां न कंदुमि। जज चयुसि तूं घर वञ। पर जज हुनखे चवंदो जेको हुनखे वठी आयो, तूं वठी आहीं हेॾिया, तूं वठी आहीं हेॾिया, अरे तूं वठी आहीं हेॾिया, तूं वठी आहीं हेॾिया। हे हमरा चयो त मां कलमो न पढ़ंदुसि। चई हाणे मूंखे त चयो त मां पढ़ंदुसि। न न न तूं हुनखे ज़बरदस्ती चयो त कलमो पढ़। चई मां कोन चयोमांसि। न न तूं ज़बरदस्ती चयोसि। हाणे हे त घर वञे, तूं 6 महीननि जे लाइ जेल वञ, त तूं हुनखे इस्लाम जी दावत छा जे लाइ ॾिनी? अहिड़नि हुक्मराननि ते लानत न हुजे। मौजूदा हुकूमत पे, मौजूदा हुकूमत पे, मौजूदा हुकूमत पे जमीयत उलमा इस्लाम, कायद मिल्लत इस्लामिया मौलाना फजलुर रहमान, इमामुल मुस्लिमीन मौलाना फजलुर रहमान हाणे हिकिड़ो ॿियो बिल पास कयो अथऊं त न्याणी पीउ जे हूंदे पीउ जे मिल्कियत मां हिस्सो वठे त वठे, पीउ जे मरण खां पोइ धीउ खे पीउ जे मिल्कियत मां हिस्सो न मिलंदो। पास कयो तो बिल। इस्लाम चए तो मिलंदो, कुरान चए तो मिलंदो, शरीयत चए थी मिलंदो। इमरान खान साहब जी हुकूमत मदीने जी रियासत चए थी न मिलंदो। सखर में एक सही तो चए, हे खिलण जूं ॻाल्हियूं न आहिनि, रोअण जूं ॻाल्हियूं आहिनि। तव्हां असांजे खिलण जे प्रकारनि त मुल्क खे हिते पुॼायो आहे। जलसे में वाह जो ईंदासीं, वाह जो मौलवी असांजे भाईंदासीं। इलेक्शन जे ॾींहंनि ते इन्हनि वॾेरनि भौतारनि ख़ाननि नवाबनि सरदारनि खे अॻियो कंदासीं, पोइ मुल्क जो इहो हशर न थींदो त ॿिया छा थींदो? न्याणियुनि जूं इज़तूं ग़ैर महफ़ूज़ आहिनि, दीन ग़ैर महफ़ूज़ आहे, मस्जिद मदरसो ग़ैर महफ़ूज़ आहे। छा तव्हांजे सखर में हिक रात में 29 मस्जिदनि खे बिल्डोज़र कोन हयो वियो? मंदर महफ़ूज़ आहे, मस्जिद ग़ैर महफ़ूज़ आहे। चक्कर वारो मां सिर्फ हिकु पैगाम खणी आयो हां ऐं उन्हनि सहाबा जे क़ब्रनि ते वचन ऐं वाइदो करे आयो हां त जेसीं ताईं सिस्सीअ में साह आहे दीन इस्लाम जी चौकीदारी कंदा रहंदासीं। सर कपाइणो पियो कपाए छॾींदासीं, दीन इस्लाम जे दुश्मन जे साम्हूं न झुकाईंदासीं। दुश्मन के सामने न झुकाईंदासीं। घर वेठे हक न आहिनि मिलंदा, हकनि जे लाइ निकिरणो पवंदो आहे, जद्दोजहद करणी पवंदी आहे। अॼु तोखे यारनि मां, दोस्तनि मां, औलाद मां, मिटनि मां, माइटनि मां फुर्सत कोन्हे। अॼु तोखे टीवीअ मां, VCR मां, डिश मां फुर्सत कोन्हे। काॾो इनकलाब ईंदो। अॼु तोखे मौलवी नथो वणे, काॾो इनकलाब ईंदो। अॼु तोखे दीन वारो मुल्लो आहे, मुल्लो आहे, हो ज़ानी आहे, शराबी आहे, बाबो आहे, हे तहज्जुद गुज़ार आहे, मुल्लो आहे। पंहिंजी सोच खे जेसिताईं तब्दील न कंदो तेसिताईं इनकलाब कोन ईंदो। ख़बर अथसि त हे ज़ानी आहे, हे शराबी आहे, हे क़ातिल आहे, हे अवाम जे हक़नि जो क़ातिल आहे, हे ग़रीबनि जे रोज़गार जो क़ातिल आहे, हे असांजी नौकरियुनि खपाइण वारो आहे, हे असांजा रोड रस्ता अस्पतालूं खपाइण वारो आहे। लेकिन उन जे बावजूद भी जॾहिं ईंदो त झुकी मिलंदुसि। छो न? इहे हशर थींदो बाबा। इन जा ज़िम्मेदार तव्हां ऐं असां पाण आहियूं। असां चोरनि, लोटनि, लुटेरनि, दीन, इस्लाम, ग़रीबनि, मिस्कीननि, हारिन, मज़दूरनि जे दुश्मननि खे पंहिंजे मथे ते विहारियो। इहे मथे ते विहारण जे क़ाबिल न आहिनि, इहे जूते जी नोक ते रखण जे क़ाबिल आहिनि। किरदार तव्हांखे अदा करणो, क़ौम खे सुजाग थियणो पवंदो, क़ौम खे बेदार थियणो पवंदो, क़ौम खे मैदान ते निकिरणो पवंदो।
अज जेकर सुजाग न थियो अञा बच्चो छा अज त इज्जत सां पंहिंजनि बच्चनि जो पेट नथा पाले सघूं असां बच्चो छा आहे दीन ते धाड़ा इस्लाम ते धाड़ा मस्जिद ते मदरसे ते ॾाढ़ी ऐं पटके ते न्याणियुनि जी इज्जत ऐं गैरत ऐं वक़ार ते पेट ते लतूं बच्चो छा आहे अज वचन कयो अज वाइदो कयो अज अज़म कयो कुछ भी थी वञे इंशाअल्लाह दीन ऐं इस्लाम जी चौकीदारी जे लाइ हक़ जे आलिमनि जो साथ ॾींदासीं जेका ॾेई सघनि उहे हथ खणनि भाड़ जो तरो कोई न ॻाल्हाए अज मूंसां वचन ऐं वाइदो कयो त पाकिस्तान जे लाइ पाकिस्तान जे अंदर इस्लामी निज़ाम जे निफ़ाज़ जे लाइ ऐं समाधड़ी सिंध खे बागुनि जे फातन मां आज़ाद कराइण जे लाइ जमीयत उलमा इस्लाम जे शाना बशाना मैदान ते निकिरंदा लब्बैक लब्बैक अल्लाहुम्मा लब्बैक 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 जमीयत उलमा इस्लाम अल्लामा राशिद महमूद जुमरो अल्लामा राशिद महमूद जुमरो कायदे सिंध कदम बढ़ो कायदे सिंध कदम बढ़ो मां कदम वधाए छॾियो इन को वधीक मां कदम नथो वधाए सघां हाणे क़ौम खे कदम वधाइणो आहे सिंध जे आवाम खे कदम वधाइणो आहे सिंध जे आवाम खे मैदान ते निकिरणो आहे ऐं सिंध जे आवाम खे चोरन लोटन लुटेरन दीन ऐं धरती ऐं ग़रीबन मिस्कीनन जे दुश्मनन सां मुहादो अटकाइणो आहे तयार आहियो इंशाअल्लाह तयार आहियो इंशाअल्लाह रत जे आख़िरी कतरे ताईं मैदान ते बीहंदो जमात सां निभाईंदो ऐं उन जे लाइ सिर ॾियणो पियो त ॾींदासीं बच्चा क़ुर्बान करणा पिया त कंदासीं मैदान ते बीहणो पियो त मां अकेलो बीहंदुमि या मां सां गॾु बीहंदो इंशाअल्लाह गॾु बीहंदासीं ऐं आख़िर में तव्हांखे दावत प्यार्स कयां मुंहिंजे शहीद बाबे शहीद इस्लाम शहीद मस्जिद शहीद नमाज शहीद सजदा अल्लामा खालिद महमूद सुमरो रहमतुल्लाह अलैह जे याद में 27 नवंबर ते लारकाने में एक दफो ॿीहर मैदान सजाइणो आहे स्टेडियम हाणे भरणी न आहे स्टेडियम जे डबल जेतिरा माण्हू गॾु करे बिलावल के पैगाम ॾियणो आहे त हाणे सिंध वारा तोसां गॾु न आहिनि जमीयत उलमा इस्लाम सां गॾु इंशाअल्लाह नारे तकबीर जमीयत उलमा इस्लाम अल्लामा डॉक्टर खालिद महमूद सुमरो कल भी शहीद जिंदा था कल भी शहीद जिंदा था हलंदा से हलंदा से हलंदा से हलंदा से उन जे लाइ अॼु खां 27 नवंबर अञा तक़रीबन महीनो पियो आहे अॼु खां मेहनत करणी आहे इंशाअल्लाह नथा चओ इंशाअल्लाह अब 27 नवंबर जे जलसे के कामयाब करण जे लाइ मेहनत कंदव कंदासीं तव्हांजे त पाड़े में जलसो आहे तव्हां त साइकिल ते बि निकिरंदव त पहुची वेंदव इंशाअल्लाह छा ख़्याल आहे नौजवानो जलसे के कामयाब करणो आहे इंशाअल्लाह ऐं हिन दफ़े मां ॿुधो हिन दफ़े मां पीडीएम जे क़यादत खे दावत ॾिनी आहे माशाअल्लाह ॿुधो छो अब इनके हेठ करना बाबा ॿुधायांव छो पोएं साल बिलावल साहब पोएं दफ़े बीठा रहो बस मां ख़त्म तो क्या पोएं साल 27 दिसंबर ते जनाब बिलावल साहब सभनी के गड़ी खुदा बख्श जे जलसे में सॼो सब पीडीएम की क़यादत गड़ी खुदा बख्श आई ही उहे गड़ी खुदा बख्श जो जलसो ॾिसी विया आहिनि सॼी पीडीएम की क़यादत मरियम साहिबा भी अख्तर मेंगल साहब भी महमूद चकसई साहब भी सब गड़ी खुदा बख्श जो जलसो ॾिसी विया आहिनि मां उन्हनि खे लारकाणे जो जलसो भी ॾेखारणु थो चाहियां इंशाअल्लाह
उन्हनि खे ख़बर पए त गढ़ीअ वारो जलसो केतिरे पाणीअ में हो, लारकणे वारो केतिरे पाणीअ में आहे। बिल्कुल बिल्कुल उन्हनि हुते बि जियाला ॾिठा, हिते बि दीवाना ॾिसनि। सुभान अल्लाह ईंदासीं। पोइ फ़ैसिलो वञी पाण कनि त जियाला ज़ोर आहिनि या दीवाना ज़ोर आहिनि। माशाअल्लाह फ़ैसिलो PDM जे क़यादत ते छॾींदुसि। चूंकि पोएं साल उन्हनि जियालनि जी ज़ियारत कई, मां हिन साल उन्हनि खे दीवाननि जी ज़ियारत कराइण थो चाहियां। सुभान अल्लाह। लिहाज़ा जलसे खे कामयाब करण तव्हां असांजे लाइ चैलेंज आहे। इंशाअल्लाह 27 तारीख़ जो जलसे जे लाइ अॼु खां मेहनत करणी आहे इंशाअल्लाह। इंशाअल्लाह जलसे खे कामयाब करणो आहे इंशाअल्लाह। इंशाअल्लाह ऐं सिंध जे तारीख़ जो सभ खां वॾो जलसो बणाइणो आहे इंशाअल्लाह। अल्लाह साईं तव्हांजो ऐं मुंहिंजो हामी और नासिर, ज़िंदगी बाक़ी, मुलाक़ात बाक़ी, वमा अलैना इल्ला। जज़ाकल्लाह खैर। नारे तकबीर, जमियतुल उलमा इस्लाम। जलसो बाक़ी रहंदो। तव्हां असांजो दूर दराज खां आयल महिमान कारी अब्दुल बासित साहब, जंहिं साथीअ न ॾिठो ऐं उन्हीअ खे न ॿुधो, यकीनन सुभाणे जे सुबुह सां उहो घर वञी करे पछताईंदो।